بسم الله الرحمن الرحيم. والقصر الإضافي ينقسم باعتبار حال المخاطب إلى ثلاثة أقسام: قصر إفراد إذا اعتقد المخاطب الشركة، وقصر قلب إذا اعتقد العكس، وقصر التعيين إذا اعتقد واحدا غير معين. وللقصر طرق منها النفي والاستثناء. إن هذا إلا ملك كريم. ومنها إنما ألفاهم علي. ومنها العطف به بلا أو بل أو لكن، نحو أنا ناصر لا ناظم. وما أنا حاسب بل كاتب. ومنها تقديم ما حقه التأخير، نحو إياك نعبد. ہی فصل قصر جے بارے میں ہلی رہیو آہے. قصر جی تعریف اساں پڑھی آیاسیں تا ہک شے کے ॿی شے سان مخصوص طریقے سان بند کرڻ، ان کے خاص کرڻ، ان کے محدود کرڻ، ان کے محبوس کرڻ، ان کے قصر چइبو ہے. یعنی ہک شے کے ॿی شے میں مخصوص طریقے سان خاص کرڻ، ان کے چइبو ہے قصر. پوइ اساں پڑھیاسیں تا قصر جا ॿ قسم آہن: قصر حقیقی، قصر اضافی. जेको वाक़े जे मुताबिक़ जेको मखसूस हुजे، इज़ाफ़त जे तौर ते न हुजे त असां पढ़ियासीं उनखे कसर हक़ीक़ी चइबो आहे. ऐं हिकु शइ ॿी शइ सां ख़ासि इज़ाफ़त जे तरीक़े सां हुजे त उनखे कसर इज़ाफ़ी. उन खां बाद में पोइ वरी मुसनिफ़ ॿुधायो त कसर हक़ीक़ी ऐं कसर इज़ाफ़ी मंझा हर हिक जा ॿ क़िस्म आहिनि. पहिरियों क़िस्म कहिड़ो ॿुधायईं त कसर सिफ़त अलल मौसूफ़, सिफ़त जो कसर करणु मौसूफ़ ते. इहो हक़ीक़ी बि थींदो, इज़ाफ़ी बि थींदो. ॿियो कसर मौसूफ़ अल सिफ़त, मौसूफ़ जो कसर करणु सिफ़त ते. इहो बि हक़ीक़ी बि थींदो, इज़ाफ़ी बि. उन जी तारीफ़ मिसाल में पढ़ी आहे. अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत कसर इज़ाफ़ीअ जा ॿिया अक़साम बयानु करे रहियो आहे. चए थो त कसर इज़ाफ़ीअ जा 3 क़िस्म आहिनि, पर इहो मुख़ातब जे हाल जे एतबार सां. छा मतिलबु? कसर इज़ाफ़ी जा 3 क़िस्म आहिनि. उहे 3 क़िस्म थियनि था मुख़ातब जे हालत जे एतबार सां. त मुख़ातब जी कहिड़ी हालत आहे? मुख़ातब जी जॾहिं हालत मुख़्तलिफ़ थिए थी त अक़साम बि मुख़्तलिफ़ थियनि था. मुख़ातब जेको एतिक़ाद रखे, जेका सम्झ रखे, जेको यकीन रखे, जेको फ़हम रखे, उन जे एतबार सां, मुख़ातब जे सम्झ जे एतबार सां कसर इज़ाफ़ीअ जा 3 क़िस्म थियनि था. उन्हनि मंझां पहिरियों क़िस्म आहे कसर इफ़राद. लफ़्ज़नि में जी तारीफ़ वाज़िह आहे. इफ़राद मुफ़रद मुनफ़रिद, माना हिकु हुजणु, जुदा करणु. इफ़राद फ़र्द मुनफ़रिद, जुदा करणु कंहिंखे. कसर इफ़राद चइबो आहे. कसर इफ़राद उन वक़्तु, इफ़राद उनमें कसर उन वक़्तु कई वेंदी जंहिं वक़्तु मुख़ातब शिरकत जो गुमान रखे. यानी कि मुख़ातब जो सम्झ इहा हुजे, मुख़ातब जो गुमान इहा हुजे त इन में शिरकत आहे, इन में मुश्तरिक आहिनि शयूं. जॾहिं मुख़ातब शिरकत जो गुमान रखंदो, कंहिं शइ खे मुश्तरिक हुजण जो गुमान रखंदो, त मुतकलिम उन जे मुश्तरिक हुजण जे गुमान खे कीअं ख़तमु कंदो? इफ़राद जे ज़रिए ख़तमु कंदो. इफ़राद जे ज़रिए उन जे मुश्तरिक शयुनि मंझां कंहिं हिकु शइ जी तख़सीस करे छॾींदो त इहो थींदो कसर इफ़राद. मुश्तरिक शयुनि में गुमान रखणु ॿिन्ही सूरतुनि में थी सघे थो. कीअं? कसर सिफ़त अलल मौसूफ़ जे एतबार सां थी सघे थो. त यानी मुख़ातब इहो गुमान रखे त इहे जेको मौसूफ़ में इहे 2 सिफ़तूं आहिनि, त मुख़ातब कंहिं हिकु सिफ़त खे मख़सूस करे छॾींदो. या कसर मौसूफ़ अल सिफ़त जो बि शिरकत में थी सघे थो. त यानी मुख़ातब इहो गुमान रखे त इन सिफ़त में इहे 2 मौसूफ़ शरीक आहिनि. यानी मुख़ातब जो गुमान इहो हुजे त कॾहिं त यानी हिकु मौसूफ़ में 2 सिफ़तुनि खे शरीक करे, या वरी कॾहिं 2 मौसूफ़नि में हिक ई सिफ़त खे
शरीक करे त मुतकलिम उन में कसर कंदो। यानी मुखातब जेकॾहिं हिकु मौसूफ़ में ॿ सिफ़तूं शरीक सम्झे थो त मुतकलिम उन जे शिरकत खे ख़तमु करे हिक ई सिफ़त खे मौसूफ़ में ख़ासि करे छॾींदो त मौसूफ़ में सिर्फ़ु इहा सिफ़त आहे, ॿी सिफ़त। या वरी जेकॾहिं मुखातब सिफ़त मंझि हिकु सिफ़त में ॿिनि मौसूफ़नि खे शरीक थो सम्झे त मुखातब कंहिं हिकु मौसूफ़ खे मुतकलिम कंहिं हिकु मौसूफ़ खे मख़सूस कंदो त इन मंझि इन सिफ़त मंझि सिर्फ़ु ही मौसूफ़ ई ख़ासि आहे, ॿिए मौसूफ़ में इहा सिफ़त न आहे। इन खे चइबो कसरे इफ़राद। सम्झ में आयो? कसरे इफ़राद कॾहिं थींदो? जॾहिं मुखातब कंहिं सिफ़त में कंहिं शइ में या मौसूफ़ मंझि शिरकत जो गुमान रखंदो हुजे। मौसूफ़ या सिफ़त में मुखातब जॾहिं शिरकत जो गुमान रखंदो हुजे त इहे मौसूफ़ या सिफ़त ॿई शरीक आहिनि त उन जे शिरकत जे गुमान खे ख़तमु करण जे लाइ मुतकलिम कसरे इफ़राद कंदो। मिसाल इन जो सम्झो। मिसाल चलो इहो ई वठो जेको पुठियां गुज़री आयो आहे, वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन, ना आहे मुहम्मद मगर अल्लाह ताला जो रसूल, यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आई आहिनि। त इन में मुखातब इहो आहे कसर मौसूफ़ अल सिफ़त। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल इहो कहिड़ो क़िस्म आहे? कसर मौसूफ़ अल सिफ़त, मौसूफ़ खे बंदि करणु कंहिं सिफ़त में। त सहाबा हिते मुखातब आहिनि, सहाबा जो गुमान इहो हुयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अल्लाह जा रसूल आहिनि त इहे हमेशह रहंदा, इन्हनि ते मौत न ईंदो। उहो पिया सम्झनि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मौत खां बरी आहिनि, मौत उन्हनि ते न ईंदो। त मुखातबनि जे इन गुमान खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह ताला फरमायो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, इहो आहे कसर मौसूफ़ अल सिफ़त। मौसूफ़ केरु आहे? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम शबत, ऐं सिफ़त इन में आहे रिसालत जी। त मुखातब सहाबा इन मौसूफ़ में ॿिनि सिफ़तुनि खे सम्झनि पिया, हिकिड़ो त इहे रसूल आहिनि, हिकु इहा सिफ़त। ॿियो वरी सहाबा सम्झनि पिया जीअं ॿी हिन में सिफ़त सम्झ पिया उलूहियत वारी, जीअं अल्लाह ताला खे मौत नथो अचे अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते बि मौत न ईंदो। त सहाबनि इहो थिए सम्झो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हिन दुनिया में वफ़ात न फ़रमाए वेंदा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हमेशह मौजूदु हूंदा, त सहाबनि इन में सिफ़त खे शरीक बि सम्झो न हिकु मौसूफ़ में। त इन गुमान खे ख़तमु करण जे लाइ इहो आहे कसर मौसूफ़ अल सिफ़त। चयो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सिर्फ़ु रसूल ई आहिनि, उहे उन्हनि में उलूहियत वारी सिफ़त न आहे जो उन्हनि ते मौत न अचे। जीअं ॿियनि तमामु अंबियानि ते मौत आयो आहे, उन्हनि जी वफ़ात थी वई आहे हिन दुनिया मां जा, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बि वफ़ात हिन दुनिया मां थी वेंदी। सम्झ में आयो? या हिन जो मिसाल वरी को ॿियो ई सम्झो। मसलन मुबीन आहे, हाणे तुंहिंजो गुमान इहो हुजे त मुबीन आलिम बि आहे ऐं मुबीन शाइर बि आहे, त इहो सम्झ मुबीन जेको आहे न सो आलिम बि आहे ऐं शाइर बि आहे। त हाणे तुंहिंजो गुमान इहो हो त इहो मौसूफ़ इल्म वारी सिफ़त सां बि मुतसिफ़ आहे ऐं शाइरीअ वारी सिफ़त सां बि मुतसिफ़ आहे। पर पोइ तुंहिंजे गुमान खे अची केरु ख़तमु थो करे त न बा मुबीन शाइर न आहे, सिर्फ़ु आलिम आहे, त चवंदो वमा मुबीन इल्ला आलिम, मुबीन आलिम ई आहे, शाइर न आहे। त पहिरियां तूं शिरकत जो पियो गुमान रखी न, त माना इहो शाइर बि थी सघे थो ऐं इहो आलिम बि थी सघे थो। त हाणे जॾहिं मुतकलिम वज़ाहत कई इन खे सिर्फ़ु इल्म वारी सिफ़त सां मुतसिफ़ कयईं त शिरकत वारी ॻाल्हि ख़तमु थी वई। हाणे मौसूफ़ सिर्फ़ु इल्म वारी सिफ़त सां मुतसिफ़ आहे, माना इहो शाइर न आहे, इहो आलिम आहे सिर्फ़ु। ॿियो आहे कसरे क़ल्ब, इन जी बि आसान तारीफ़ आहे, अल्फाज़नि में वाज़े। क़ल्ब खे चइबो आहे फिरण खे, उन जे करे दिलि खे बि क़ल्ब चइबो आहे, छो त दिलि जा बि ख़यालात मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। कॾहिं दिलि हिकु शइ खे पसंदि कंदी आहे, वरी ॿिए ॾींहुं उन शइ खे वरी नापसंदि कंदी आहे।
कसरे क़ल्ब चइबो आहे त इहा बि मुखातब जी हालत आहे त मुखातब हिकु शइ खे सम्झंदो हुजे, हिकु शइ जो गुमान रखंदो हुजे, मुतकलिम वरी उन शइ खे फेराए बिल्कुलु, त माना जेको तूं थो सम्झी उहो न आहे पर तुंहिंजी अञा उलट आहे। ठीकु आहे, क़ल्ब माना फेराइणु। इफ़राद मंझि उहो शिरकत जो गुमान पियो रखे, पोइ कंहिं हिकु शइ खे ख़ासि कयो वियो। क़ल्ब में वरी उन जी ॻाल्हि खे बिल्कुलु ई फेरायो वियो आहे, माना मुखातब जंहिं ॻाल्हि खे सम्झे थो उन ॻाल्हि खां फेराए करे ॿी ॻाल्हि जे तरफ़ उनखे आंदो वियो आहे। मिसाल जीअं हिकिड़ो शख़्स घोड़े ते पियो थो अचे, मुखातब उनखे ॾिठो, पोइ मुखातब सम्झे थो इहो जेको घोड़े सवार आहे इहो अली आहे, पर पोइ उनखे केरु चवे थो त इहो जेको घोड़े सवार आहे न उहो अली न आहे, इहो घोड़े सवार मुबीन आहे। त हाणे मुखातब जे गुमान जे मुताबिक़ थियो या उन में कंहिं हिकु शइ खे ख़ासि कयो वियो न, उन जी बिल्कुलु ॻाल्हि खे ई उलट कयो वियो, त मुखातब जंहिं ॻाल्हि खे सम्झे पियो उन ॻाल्हि जी नफ़ी कई वई, ॿीअ ॻाल्हि खे साबित कयो वियो। मुखातब पियो सम्झे त शायदि इहो घोड़े ते जेको अचे थो, जेको गाॾीअ ते अचे थो, इहो ज़ैद आहे, अली आहे, पर उन जे लाइ उन जे उलट चयो न, पर जेको तूं सम्झींदो उहो न आहे, इहो घोड़े सवार मुबीन आहे। ठीकु आहे, सम्झ में आयो? त इहो आहे कसरे क़ल्ब। मसलन जीअं चयो वञे त अनल फारिस हसन ला अलीयुन, त घोड़े सवार हसन आहे, अली नाहे। टियों आहे कसरे तअयीन। तअयीन यानी मुअयन करणु, ख़ासि करणु, मुक़ररु करणु कंहिं हिकु शइ खे। उहो कॾहिं थींदो त जॾहिं मुखातब खे ॿिनि शयुनि में तरदुद हुजे, यानी मुखातब खे जे साम्हूं ॿ शयूं हुजनि, इहा ख़बर हुजे आहिनि हे ॿई शयूं, पर इन्हनि मञा कंहिं हिक जे तरफ़ मुखातब जो ज़्यादा गुमान न वञे, त ॿिनि शयुनि में जॾहिं मुखातब ॿिनि शयुनि जे बारे में गुमान रखे, ॿिनि शयुनि जे बारे में मुतरद्दिद हुजे, त उन जे लाइ कंहिं हिकु शइ खे ख़ासि कयो वेंदो। जॾहिं कंहिं हिकु शइ खे असां ख़ासि कंदासीं त पोइ इहो थींदो कसरे तअयीन। मसलन को शख़्स बीठो आहे, हाणे मुखातब ॾिसे थो त इहो बीहंदड़ शख़्स केरु आहे, पोइ मुखातब खे ख़बर नथी पवे त इहो बीहंदड़ शख़्स ज़ैद आहे या अली आहे। मुखातब सम्झे थो त शायदि बीठो ज़ैद आहे, शायदि बीठो अली आहे, त उन जे इन गुमान खे ख़तमु करण जे लाइ चइजे वमा क़ाइमुन इल्ला अलीयुन, माना अली ई बीहंदड़ आहे, ज़ैद बीहंदड़ नाहे। त पहिरियां मुखातब चए पियो शायदि ज़ैद बीठो आहे या शायदि अली बीठो आहे, त उन जे साम्हूं हिकु शइ खे मुअयन कयो वियो, त माना अली बीठो आहे, ज़ैद बीठो न आहे। त सम्झ में आयो? कसर इज़ाफ़ीअ जा मुखातब जी हालत जे एतबार सां घणा क़िस्म थिया? टे। पहिरियों कहिड़ो क़िस्म आहे? कसर इफ़राद। ॿियो क़िस्म क़ल्ब। टियों क़िस्म कसर तअयीन। शाबाश। कसर इफ़राद छा खे चवंदासीं? कसर इफ़राद चवंदासीं जॾहिं मुखातब कंहिं शइ में शिरकत जो गुमान रखे, त हीअ बि शरीक आहे, हीअ बि शरीक आहे, त पोइ चइबो इहे ॿई शरीक न आहिनि, इन ॿिन्ही इहे ॿई न आहिनि, पर इन मञा को हिकिड़ो आहे, पोइ उन शइ जी तख़सीस कई वेंदी, उनखे ख़ासि कयो वेंदो, त इहो आहे कसरे। पोइ इहा कसर सिफ़त अलल मौसूफ़ हुजे या कसर मौसूफ़ अलल सिफ़त हुजे, ॿई सूरतूं इन में बि थी सघनि थियूं। ॿियो कसरे क़ल्ब यानी मुखातब जंहिं शइ खे सम्झे उहा ॻाल्हि बिल्कुलु उनजे उलट हुजे, इहो आहे कसरे क़ल्ब। जीअं मसइलो इहो सम्झां त मुखातब चवे पियो त हीउ जेको घोड़े सवार आहे इहो ज़ैद आहे, उनखे चइबो न इहो घोड़े सवार ज़ैद न आहे, इहो मुबीन आहे। टियों आहे कसरे तअयीन। कसरे तअयीन मुखातब ॿिनि शयुनि जे बारे में मुतरद्दिद हुजे, उनखे ॿिनि शयुनि जे बारे में गुमान हुजे, शक हुजे, पोइ कंहिं हिकु शइ खे ख़ासि कयो वञे, त इहो आहे कसरे तअयीन। तर्जुमो वल कसरुल इज़ाफ़ी ऐं कसर इज़ाफ़ी यनक़सिमु बिएतिबार हालिल मुखातब। कसर इज़ाफ़ी तक़सीम थींदो आहे मुखातब जे हालत जे एतिबार सां इला सलासत अक़सामिन, टिनि क़िस्मनि जे तरफ़। पहिरियों क़िस्म आहे कसर इफ़राद, उन मां टिनी मां अहद हा। पहिरियों कसर इफ़राद, कसर इफ़राद। इज़ा कसर इफ़राद जी तारीफ़ थो करे, इज़ा एतक़दल मुखातब शिरकत, जंहिं वक़्तु एतिक़ाद रखे मुखातब शिरकत जो,
वा कसरो क़ल्ब, ऐं ॿियो क़िस्म आहे सानी इहो आहे कसरो क़ल्ब। ॿियो क़िस्म इज़ा एतक़दल अक्स, जंहिं वक़्तु एतक़ाद रखे मुखातब अक्स जो, यानी उनजे उलट जो, यानी जेका शइ हुजे पर मुखातब वरी उनजो उलट सम्झे, त इहो हूंदो आहे कसरे क़ल्ब। टियों व सालिस हा कसरो तअयीन, ऐं टियों क़िस्म आहे कसरे तअयीन। इज़ा एतक़द वाहिदन गैर मुअय्यन, जंहिं वक़्तु एतक़ाद रखे मुखातब कंहिं हिकु गैर मुअय्यन जो, त पोइ उनजे साम्हूं कंहिंजी तअयीन कई वेंदी, त इहो थींदो कसरे तअयीन। शुरूअ में मुसनिफ़ ॿुधायो त कसर जी तारीफ़ अव्हांखे ॿुधायो आयो त कसर चइबो आहे हिकु शइ खे ॿीअ शइ सां मख़सूस तरीक़े सां ख़ासि करणु। इहा तारीफ़ पढ़ी आयो न शुरू में, त पोइ उहा उते असां पढ़ियासीं त उहे 4 मख़सूस तरीक़ा मुसनिफ़ अॻिते बयानु कंदो। उहे इन इबारत में मुसनिफ़ 4 मख़सूस तरीक़ा बयानु करे रहियो आहे, त उहे कहिड़ा मख़सूस तरीक़ा आहिनि जिन सां कसर करे सघिजे थी। त ॿुधाए थो त उहे 4 मख़सूस तरीक़ा आहिनि जिन सां अव्हां कलाम में कसर करे सघो था, जंहिंसां अव्हां कलाम में तख़सीस करे सघो था। उन्हनि 4 तरीक़नि मंझां पहिरियों तरीक़ो आहे नफ़ी ऐं इस्तिस्ना जे ज़रिए। माना नफ़ीअ जा जेके हुरूफ़ आहिनि उन्हनि मंझां कंहिं बि हिकु हरफ़ खे आणियो, ऐं इस्तिस्ना मंझां जेके बि हरफ़ आहिनि उन्हनि मंझां कंहिं बि हिकु हरफ़ खे आणियो। पोइ जंहिं कलाम में जंहिं हरफ़ जी ज़रूरत हूंदी उन हरफ़ खे असां आणींदासीं। त नफ़ी ऐं इस्तिस्ना खे मिलाईंदासीं त पोइ उते कसर पैदा थी वेंदी, माना उहा शइ उन सां ई ख़ासि थी वेंदी। इन जो मिसाल मुसनिफ़ ॾिनो आहे, जीअं इन हाज़ा इल्ला मलकुन करीमुन, नाहे ही मगर हिकिड़ो करीम फ़रिश्तो, हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो, नाहे ही मगर हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो। त हाणे ॾिसो इन में इन इहो नाफ़ी आहे, इल्ला इहो छा आहे हरफ़ इस्तिस्ना आहे। त हाणे कलाम में नफ़ी बि आयो आहे ऐं इस्तिस्ना बि आयो आहे, त इहो आहे कसर। इन में कसर कई वई। इहा सूरह यूसुफ जी आयत जो कुझु हिसो आहे। जॾहिं अज़ीज़ मिस्र जी घरवारी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम हयो हुयो, त पोइ उहो जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इल्ज़ाम खां बरी थी वियो, त पोइ ॿियूं औरतूं उन ते नुक्ताचीनी करणु लॻियूं। त अज़ीज़ मिस्र जी घरवारी बि इन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे इश्क में मुब्तला थी वई आहे। त पोइ उन अज़ीज़ मिस्र जी घरवारीअ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾेखारणु पई चाहे उन्हनि औरतुनि खे, त तव्हां बि ॾिसो त हिन में केतिरी ख़ूबसूरती आहे, जंहिंजे करे मां हिन में मुब्तला थी आहियां। त पोइ औरतुनि खे घुरायो हुयईं, वेहारियो हुयईं। पोइ हज़रत उन्हनि खे टेक ॾेई मसनद ते वेहारियईं। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे चयईं त हाणे तूं इन्हनि औरतुनि जे साम्हूं गुज़री वञ। पोइ जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि औरतुनि जे साम्हूं गुज़री वियो, त उन्हनि खे हथ में सूफ़ बि ॾिनो हुई, छुरी बि ॾिनी हुई। त उहे जॾहिं सूफ़ पियूं कटनि उहे औरतूं, त उन जा हथ कटिजी विया। त पोइ जेॾी महिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि औरतुनि जे साम्हूं गुज़रियो, त पोइ औरतुनि इहो चयो त इन हाज़ा इल्ला मलकुन करीमुन, नाहे ही मगर हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो। त हाणे हिते उन्हनि कसर कयो, त नाहे ही मगर इहो माना इहो पाकीज़ा फ़रिश्तो ई आहे, ॿियो कुझु नाहे। इहो आहे कसर मौसूफ़ अल सिफ़त। ठीकु आहे, त इन में मौसूफ़ जी कसर कई वई आहे सिफ़त ते। हाणे हरफ़ इस्तिस्ना खां बाद में जेको कलाम ईंदो न उहो कसर थींदो। हाणे ॾिसो इन हाज़ा इल्ला मलकुन, इल्ला खां बाद में छा आयो आहे, मौसूफ़ आयो आहे, सिफ़त आयो आहे, मौसूफ़ आयो आहे। त इहो आहे कसर मौसूफ़ अल सिफ़त। जेकॾहिं इल्ला खां बाद में सिफ़त अचे त पोइ अव्हांखे सुञाणण जो हिकिड़ो आसान तरीक़ो इहो आहे, त पोइ इहो थींदो कसर सिफ़त अलल मौसूफ़। त इल्ला खां बाद में ॾिसंदो जेकॾहिं मौसूफ़ जो ज़िक्र हूंदो त इहो कसर मौसूफ़ अल सिफ़त आहे, ऐं जेकॾहिं सिफ़त जो ज़िक्र हूंदो त पोइ इहो कसर सिफ़त अलल मौसूफ़ आहे। इन जे बारे में पोइ मुफ़सरनि लिखियो आहे त हुननि इहो कसर छो कयो औरतुनि, यानी उनखे हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो छो चयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे, उन जे बारे में मुफ़सरनि मुख़्तलिफ़ तौजीहात कयूं आहिनि।
बाज़ चयो आहे त उन जे करे कयूं जो अज़ीज़ मिस्र जी घरवारी उन ते इल्ज़ाम लॻायो हुयो त पोइ औरतुनि ॾिसी करे ऐं चयो त हीउ हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो आहे, माना इहो इन ते अहिड़ो इल्ज़ाम लॻाइणु सही न आहे, हीउ उन इल्ज़ाम खां बरी आहे। बाज़ मुफ़सरनि वरी फरमायो आहे त इहो उन्हनि औरतुनि कसर उन जे लाइ कयो, इन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसी करे पोइ उन्हनि कसर मौसूफ़ अल सिफ़त कयो अथनि न, कसर उन जे लाइ कयो अथनि त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि औरतुनि जे साम्हूं गुज़रियो त मर्द जी इहा फितरत हूंदी आहे त जॾहिं औरत साम्हूं हुजे त उहो उन तरफ़ ॾिसंदो आहे, छो त हिकिड़ी इहा बशरी हिकिड़ी तक़ाज़ा आहे त मर्द उन इंसानुनि जे साम्हूं उन्हनि जे नज़र कंदो ॾिसंदो। त औरतूं सभु वेठी हुयूं, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि जे साम्हूं गुज़री वियो, कंहिंजे तरफ़ बि ॾिठई कान, त पोइ उन जे करे औरतुनि चयो त न आहे हीउ मगर हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो, माना इहो पाकीज़ा फ़रिश्तो ई आहे, उन जे करे इन जो कसर कयो अथनि। इन खां अलावा बि मुख़्तलिफ़ तौजिहात कयूं आहिनि मुफ़सरनि। ठीकु आहे, त सम्झ में आयो त कसर औरतुनि इहो कलाम कसर कीअं आहे ऐं इहो इस्तस्ना ऐं नफ़ी जे ज़रिए कसर कयो वियो आहे, त माना इहो हिकिड़ो पाकीज़ा फ़रिश्तो ई आहे, उन खां अलावा इहो कुझु बि न आहे। कसर जा मुसनिफ़ ॿुधायो त 4 तरीक़ा, उन मां पहिरियों तव्हांखे सम्झाई त नफ़ी ऐं इस्तस्ना। नफ़ी इस्तस्ना मञा इहो न आहे त सिर्फ़ु इन ऐं इला अचे, नफ़ी मञा बि कहिड़ो बि हरफ़ अवां आणे सघो था, इस्तस्ना मञा बि कहिड़ो बि हरफ़ अवां आणे सघो था। हिते मिसाल में इन ऐं इला जो ज़िक्र कयो अथई। ॿियो आहे इन्नमा, इन्नमा जे ज़रिए बि अवां कलाम में तक़सीर करे सघो था, कलाम में अमी कसर करे सघो था। मिसाल जीअं इन्नमा अल्फ़ाहुम अलियुन, इन्नमा अल्फ़ाहुम अलियुन, बेशक क़रीब कयो उन्हनि खे अली आई, उन्हनि खे अली आई क़रीब कयो, माना अली ही आहे जंहिं उन्हनि खे क़रीब कयो, ॿिए कंहिं उन्हनि खे क़रीब या इनखे अल्फ़ाहुम इन्हनि खे फ़ाहिम बि सम्झ कयो त बि ईअं थींदो, फ़ाहिम अलियुन, इन्नमा फ़ाहिम अलियुन, बेशक समझदार अली ही आहे, ॿियो के समझदार न आहे, त इन में बि कसर थी वई। यानी कि नफ़ी ऐं इस्तस्ना जे ज़रिए बि अमी कसर करे सघो था ऐं इन्नमा जे ज़रिए बि अवां कसर करे सघो था। टियों तरीक़ो वरी आहे त अतफ़, पर अतफ़ जे सभिनी हरफ़नि जे ज़रिए अवां कसर नथा करे सघो। अतफ़ जा 3 हरफ़ ॿुधाई जंहिंजे ज़रिए अमी कसर करे सघो था, उहो ला, बल ऐं लाकिन, ला, बल ऐं लाकिन। अतफ़ मञा सिर्फ़ु इन 3 हरफ़नि जे ज़रिए अवां कसर करे सघो था। इन्हनि सभिनी जा मिसाल मुसन्निफ़ बयानु करे थो। पहिरियों मिसाल जी अना नासिरुन ला नाज़िमुन, मां नसर चवंदड़ आहियां, नज़म चवंदड़ न आहियां। नसर ऐं नज़म इहे शाइरीअ जा हिकिड़ियूं सूरतूं आहिनि, त माना इन में कसर कई त मां सिर्फ़ु नसर चवंदड़ आहियां, नज़म चवंदड़ न आहियां। इन में तक़सीर थी वई न, इन में त पाण खे नसर सां ख़ासि कयईं, नज़म खां पंहिंजी नफ़ी कयईं, त इहो आहे अतफ़ जेको ला जे ज़रिए कयो वियो आहे। ॿियो वरी आहे अना हासिबुन, मां अना हासिबुन बल कातिबुन, न आहियां मां हिसाब कंदड़ बल्कि लिखंदड़ आहियां, माना मां हिसाब कंदड़ न आहियां, मां रियाज़ीदान न आहियां, मां कातिब आहियां, मां लिखंदड़ आहियां। त हिते अतफ़ कयो अथई बल जे ज़रिए, ठीकु आहे। सो बल, ला ऐं लाकिन जे ज़रिए अवां अतफ़ करे सघो था। उन खां पोइ इहे था 3 क़िस्म। चौथों क़िस्म तक़दीम मा हक़ ताख़ीर, यानी कि जंहिं लफ़्ज़ जो मुअख़र अचणु हक़ आहे उनखे मुक़दम कयो वञे, यानी कि असुल मंझि जेको लफ़्ज़ चाहे त उनखे बाद में ज़िक्र कयो वञे, उनखे मुअख़र ज़िक्र कयो वञे, लेकिन उन लफ़्ज़ खे मुक़दम ज़िक्र कयो वञे। जॾहिं उन लफ़्ज़ खे मुक़दम ज़िक्र कयो वेंदो त पोइ बि उन में कसर पैदा थी वेंदी आहे। मिसाल जीअं इय्याक नअबुदु आहे, हाणे हिते इय्याक इहो मफ़ऊल आहे ऐं नअबुदु फ़इल जो आहे, मफ़ऊल बिही आहे। पहिरियां फ़इल हूंदो आहे, उन खां पोइ फ़ाइल जो ज़िक्र कयो वेंदो आहे, उन खां बाद में
मफ़ऊल जो ज़िक्र कयो वेंदो आहे, मफ़ऊल जो बाद में ज़िक्र कयो वेंदो आहे न, पर हिते इयाक इहो मफ़ऊल फ़ेल खां मुक़दम कयो वियो आहे। हालांकि मफ़ऊल जो हक़ छा आहे, उनखे बाद में ज़िक्र कयो वञे, उनखे मुअख़र कयो वञे, लेकिन हिते मफ़ऊल खे मुक़दम ज़िक्र कयो वियो आहे। इहो आहे तक़दीम मा हक़ हो ताख़ीर, जंहिंजो हक़ हुजे त उनखे मुअख़र ज़िक्र कयो वञे, पर मुअख़र वारे लफ़्ज़ खे मुक़दम ज़िक्र कंदासीं। जॾहिं असां मुक़दम ज़िक्र कंदासीं त पोइ उन में बि कसर पैदा थी वेंदी। हाणे कसर जॾहिं पैदा थींदी त उनजो मतिलबु वरी मतिलब में कुझु फ़र्क़ु वाज़िह थींदो। कीअं, हाणे ॾिसो इय्याक नअबुदु आहे, हाणे इहो हुजणु ईअं घुरिजे न, नअबुदुक या अलाह असां तुंहिंजी इबादत कयूं था। हाणे नअबुदुक जी माना आहे असां तुंहिंजी इबादत कयूं था, ऐं इय्याक नअबुदु जी माना आहे तुंहिंजी ई इबादत कयूं था। इन ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे त जेकॾहिं नअबुदुक हुजे हा त इन जो मतिलबु आहे त या अलाह असां तुंहिंजी इबादत कयूं था। अलाह जी इबादत जो त इक़रार थी वञे हा, पर ॿियनि जी इबादत जी नफ़ी न थिए हा। असां तुंहिंजी इबादत कयूं था, इन सां ग़ैर अलाह जी इबादत जी नफ़ी थी? नफ़ी न थी न। अलाह जी इबादत जो इक़रार थियो, पर ग़ैर जी इबादत जी नफ़ी थी? न थी। पर इय्याक नअबुदु जी माना आहे असां तुंहिंजी ई इबादत कयूं था, हम तेरी ही इबादत करते हैं, असां तुंहिंजी ई इबादत कयूं था, मतिलबु कंहिं ग़ैर जी इबादत। त इय्याक नअबुदु जॾहिं असां इनखे मुक़दम कयोसीं त मुक़दम करण जे करे इन में कसर पैदा थी वई। कसर पैदा थियण जे करे हिकु त इन में अलाह जी इबादत जो इक़रार थी वियो ऐं ग़ैर अलाह जी इबादत जी नफ़ी बि थी वई। सो इहो आहे उन लफ़्ज़ खे जंहिं लफ़्ज़ जो हक़ हुजे उनखे मुअख़र करणु, पोइ उनखे मुक़दम कयो वञे त उन में कसर पैदा थी वेंदी। सम्झ में आयो? त मुसलमान ॿुधाया त कसर पैदा करण जा कलाम में घणा तरीक़ा आहिनि? 4 तरीक़ा आहिनि। ठीकु आहे, पहिरियों तरीक़ो कहिड़ो आहे? नफ़ी ऐं इस्तस्ना, हरफ़ नफ़ीअ मञा को बि हरफ़ आणो ऐं इस्तस्ना मञा को बि हरफ़ आणो त कलाम में कसर पैदा थी वेंदी। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे? इन्नमा जे ज़रिए अवां कलाम में कसर पैदा करे सघो था। टियों तरीक़ो कहिड़ो आहे? हुरूफ़ आतिफ़ा मञा ला बल ऐं लाकिन जे ज़रिए अवां कसर पैदा। चौथों तरीक़ो कहिड़ो आहे? जे ज़रिए अवां कलाम में कसर पैदा करे सघो था। ठीकु आहे, अल्लाह आलम बि हक़ीक़त।